अची वठे न अड़े छा हिकिड़ो मिंट ॾिसां थो हिकिड़ो मिंट बीह वठे न वठे अचे न हणी गोली गोली अड़ी मुंहिंजा किलर पिया यार तूं परे थी हणी गोली हाँ यार ये साजिद रखियो आहे काॾे वियो आहे हैदराबाद वियो आहे वाकई में अच्छा ॾिसो अनीस जी दादी वठी लगे अची जो अची जा तो दे यार तू गन तू ठण ॾिसो अनीस ऐं बासत तव्हां कॉलेज मां अची न ड्रेस चेंज कई आहे न लंच कयो आहे तव्हां अची मोबाइलनि में शुरू थी विया आहियो तव्हां ख़बर न त तव्हांजी सिहत जे लाइ केॾो नुक़सानकार आहे तव्हांजी पढ़ाई जे लाइ केॾो नुक़सानकार आहे तव्हां जीअं अचो था कॉलेज मां तव्हां मोबाइलनि में शुरू लॻा पिया आहियो को पबजी गेम में लॻो पियो आहे को फेसबुक जो को व्हाट्सएप में लॻो पियो आहे बस आखिरी मिशन आहे मिशन पूरो करे वठूं अनीस मां तव्हां सां आहियां न तव्हां ख़बर न त तव्हांजी सिहत जे लाइ तव्हांजो वक़्तु ज़ाया करण जे लाइ केॾो नुक़सानकार शयूं आहिनि ॾिसो अॼु जेका हीअ दुनिया जेका कंप्यूटर खां शुरू करे आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते पहुती आहे जेके सेकंडनि में राब्ते में पूरी दुनिया खे ग्लोबल विलेज में कनेक्ट करे रही आहे जिन वॾा वॾा मुल्क आज़ादु कया अॼु असां उन्हनि जा सबक़ पंहिंजे किताबनि में पढ़ंदा आहियूं त छो न असां वक़्त सां पढ़ाई खे ॾियूं ताकी असां पंहिंजे वालदेन जो ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघूं तव्हां हर भर वेही हिते पंहिंजो वक़्तु पिया ज़ाया कयो छो न इहो वक़्तु तव्हां किताबनि खे ॾियो इंसान जा सुठा दोस्त किताब आहिनि अदा सही पियो चवे अनीस त असां जेको इहो पंहिंजो क़ीमती वक़्तु इहो मोबाइलनि खे ऐं पबजी खे ॾेई रहिया आहियूं जेकॾहिं असां इहो ई पंहिंजो वक़्तु पढ़ाई खे ऐं किताबनि खे ॾियूं त असां पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघूं था असां पंहिंजे वालदेननि जो ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघूं था ऐं असां कामयाब बि थी सघूं था जी दा तव्हां सफ़ा सही था चओ अदा वॾो थिए असांखे वक़्तु ज़ाया न करणु खपे ऐं असांखे पढ़णु खपे त दोस्तो अॼु जो असांजो जेको पैगाम हो मैसेज हो उन्हनि दोस्तनि जे लाइ पंहिंजो क़ीमती वक़्तु मोबाइलनि में ज़ाया करे रहिया आहिनि कि पंहिंजो क़ीमती वक़्तु असां किताबनि खे ॾियूं छो जो रीडर इज़ ऑलवेज़ अ लीडर तव्हांजा सुठा दोस्त तव्हांजा किताब आहिनि अॼु को मैसेज असांजो तव्हांखे कीअं लॻो तव्हां ज़रूरु पंहिंजी राय असांजे कमेंट में ॾींदा त जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं असां अहिड़ा वधीक वीडियोस ठाहे सघूं